अस्सलाम वालेकुम दोस्तों ही जेका महफ़िल आहे ही तमामु नायाब आहे। हिन में उस्ताद जलाल चंद जो तमामु घणो खिलियो आहे। हाणे तव्हां ॾिसो त उस्ताद जलाल चंद माना ॻाए नथो सघे त एतिरो उस्ताद खे खिल वठे पई। हाणे उहा खिल कीअं आई आहे जो हिकिड़ो जेको माना जेको गार्ड जेको बीठल हो, हाणे उहो बंदूक खयों बीठो हो त उस्ताद जीअं ॻाइणु शुरू कयो त वञी हुन फायर कयो। हाणे पासे ते वञी जॾहिं फायर कयो त सॼी आवाम जेका खिलण में लॻी वई, सभु माना खिले पई त उस्ताद खे खिल छुटी वई। हाणे खिल इन मां बि आई जो उस्ताद जेको कलाम पियो ॻाए त तो जुड़ो आहे मुंहिंजो यार, माफ़ु कजां मां भुलिजी पियो आहियां। हाणे इहे जेके मिसरा हुजनि हाणे इन ते ठहकनि पिया, माना जेके फायर पियो करे त उन ते ठहकनि पिया त उस्ताद खे माना खिल वठी वई। ऐं वरी थियो वरी ईअं जो जेको माना फायर पियो करे वरी उहो घुमंदो फिरंदो वरी उस्ताद वटि ओॾी महिल ई आयो घोर करण जे लाइ, त उस्ताद खे खिल बीहे ई न। हाणे उस्ताद ॻाए या खिले। दोस्तो हीअ जेका वाहिद महफ़िल हुई जंहिंमें उस्ताद जलाल चंद जो जेको तमामु घणो खिलियो। दोस्तो हाणे इहो ई हमरा आहे जंहिं फायर कयो। हाणे हीअ जेका आहे ॾिसो, हीअ राइफल जेका कुल्हे ते रखियल अथसि, हाणे इन ते उस्ताद खे खिल आई। हाणे वरी वधीक जॾहिं खिल इहा आई जो हीअ वरी पैसा घुरणु आयो त उस्ताद मिसरा इहे चवे पियो त माना तो जुड़ो आहे मुंहिंजो यार, तो जुड़ो मुंहिंजो यार। हाणे हुन उस्ताद खे माना हिन खे ॾिसी करे वरी खिल अचे पई, छो जो मिसरा सभु हिन ते ठहनि पिया। दोस्तो त दोस्तो हीअ तमामु नायाब महफ़िल हुई। इहा 1992 में उस्ताद जलाल चंद साहब कई। इहा मोरे जे वेझो हुई, नवाजत हुई या नौशेरो फिरोज़ इन साइड ते हिकिड़ी महफ़िल हुई आहे ऐं तमामु भली महफ़िल हुई ऐं तमामु ज़बरदस्त महफ़िल हुई। हीअ असांजो दोस्त आहे फ़क़ीर एजाज़ जेको आहे ख़ासि कली इन माना पंहिंजी चैनल ते पूरी इहा वीडियो जेका लॻाई आहे, इन जा कलाम आहिनि, तमामु भली चैनल आहे। तव्हां वञी उते विज़िट कयो ऐं ॾिसो कलाम, त तव्हांखे मुंहिंजी जेका कचहरी उहा बि दिलि सां लॻंदी। दोस्तो उस्ताद जलाल चंद जो जेको आहे इन महफ़िल में दोस्तो खिलियो न जेको, बसि हुन खां पोइ उस्ताद जलाल चंद माना एतिरो न खिलियो किथे महफ़िल में जेतिरो हिन महफ़िल में खिलियो। दोस्तो ऐं उस्ताद जलाल चंद जो दिलि ख़ुशि थी वियो। हाणे जेको महफ़िल जो जेको अॻुवाण उहो बि अचे पियो, जेको उहो बि खिले पियो, वरी उस्ताद सां कचहरी कंदो। हाणे ॾिसियो त माना उस्ताद जे वेझो अची वरी उस्ताद सां माना कन में ॻाल्हियूं कंदो, त उस्ताद खे चवंदो त बाबा इहो हमरा आहे ईअं, इहो ॻाल्हि कंहिंजी मञींदो ई कोन्हे। बसि जॾहिं बि का महफ़िल वहफ़िल थींदी आहे त बसि इहो राइफल खणी वञी फायर ॿाहिरि कंदो आहे। दोस्तो हाणे इन महफ़िल मां तव्हांखे अंदाज़ो थी वियो हूंदो त माना उस्ताद जलाल चंद जेको केतिरो ख़ुशि मिज़ाज फ़नकार हो, खिलणो फ़नकार हो। माना हर कंहिं सां मुस्कुराईंदो, खिरंदो, कचहरियूं कंदो ऐं दिलि जा हाल ओरींदो। हाणे हिन महफ़िल में उस्ताद जो खिलियो आहे तमामु घणो खिलियो। हाणे कचहरी कनि पिया त बाबा हिन त मूंखे खिली खिली हाणे पेट में सूरु करे छॾियो आहे, बसि मूंखां ॻायो बि नथो थिए। हा उस्ताद खे चवनि पिया त बाबा उस्ताद इहो हमरा हर कंहिंखे ईअं कंदो आहे, महफ़िल में माण्हू खिली ॾींदा आहिनि, जॾहिं ईंदा आहिनि न महफ़िल में त माण्हू खिली ॾींदा आहिनि। दोस्तो उस्ताद जलाल चंद जी मुस्कुराहट त ॾिसो। ऐं उस्ताद जलाल चंद उन टाइम ते माना जवान मुड़ुसु हो, माना सिंगल बॉडी हूंदो तॾहिं सनो हो। पोइ उस्ताद वरी थोरो सिहतमंद थी वियो तमामु घणो, त शुरू में उस्ताद जलाल चंद माना सिंगल बॉडी हूंदो। हाणे ॾिसो वरी कचहरी पियो करे उस्ताद माना खिलणो, मुस्कुराइणो ऐं उस्ताद जूं कचहरियूं बि माना दिलरुबा कचहरियूं हूंदियूं, दिलफ़रेब कचहरियूं हूंदियूं। हाणे महफ़िलनि जो मोर हो उस्ताद, ऐं माण्हू इन चाहत में मोहबत में उस्ताद जलाल चंद खे माना घुराईंदा हुआ पंहिंजी महफ़िलनि में, त माना जीअं हिन जो दीदार कयूं, बसि माना असांजा ग़म दूरि थी वेंदा, असांजा दर्द दूरि थी वेंदा। उस्ताद जलाल चंद जो दीदार कयोसीं त बसि। ऐं उस्ताद जलाल चंद जो बि एतिरो ई माना बहितरीनु शख़्सियत हो ऐं उहो हर कंहिं सां माना खिली खिकारे मिलंदो हो। हाणे सो ॿार सां बि उस्ताद कीअं थो मिले, हालांकि ॻाए पियो पर केॾो तवजो सां माना ॿार सां बि ॾिसे पियो। इहा दोस्तो उस्ताद जलाल चंद जी माना अवामी लेवल ते जेका गायकी हुई। दोस्तो इन गायकी खे हर कंहिं साराहियो ऐं जॾहिं उस्ताद जलाल चंद माना इन लेवल जी गायकी कंदो त हुनखे हर जॻह ते मोहबत चाह सां प्यार सां ॿुधियो वेंदो। दोस्तो
दोस्तों उस्ताद जलाल चांडी खे हीअं नथो ॿुधियो वञे। उस्ताद जलाल चांडी मोहबतूं विरहायूं, प्यार विरहायो ऐं माण्हुनि खे मोहबत सम्झाई। हिकिड़ो त मोहबत विरहाइण हूंदी आहे, उहा त हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, पर उस्ताद जलाल चांडी मोहबत सम्झाई, इश्क सम्झायो, प्यार सम्झायो, इन जा तौर तरीक़ा सम्झाया। दोस्तों जॾहिं उस्ताद जलाल चांडी जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधंदा त तव्हांखे पाण मज़ो ईंदो ऐं तव्हांखे इश्क जी मंज़िल जी ख़बर पवंदी त इश्क मजाज़ी छा आहे, इश्क हक़ीक़ी छा आहे, इहा सभु तव्हांखे कल्ह पवंदी। दोस्तों उस्ताद जलाल चांडी खे ॿुधंदा कयो गौर सां, रुगो कलाम ॿुधी हिकिड़े कन मां ॿुधी ॿिए कन मां कढी न छॾियो। दोस्तों गौर सां ॿुधो, उस्ताद जलाल चांडी जा ॾोहिड़ा ॿुधो, कलाम ॿुधो, हिकु हिकु लफ़्ज़ ते गौर ॾियो, ॿोल ते गौर ॾियो त उस्ताद चवे छा थो ऐं कलाम खे छिके काॾे थो। ऐं दोस्तों हिन महफ़िल में ॾिसो उस्ताद कीअं खिलियो आहे। दोस्तों हाणे उस्ताद जलाल चांडी माना खिलण ते बि माण्हू क़ुर्बान थियनि था, छा त मुस्कुराहट आहे, माना दिलि जीती थी वञे। दोस्तों ऐं हिन महफ़िल में जेको उस्ताद खिलियो उहो माना तारीख़ साज़ हो हिकिड़ो। ॿियूं बि तमामु महफ़िलूं थियूं उस्ताद जूं, हज़ारे महफ़िलूं थियूं, पर उस्ताद अहिड़ो न खिलियो। दोस्तों हाणे हिन में फिल्म बंदि थी वियो, उस्ताद जो जेको खिलणु जेको आहे गायकी दौरान जेको खिलणु आहे उहो फिल्म बंदि थी वियो। दोस्तों ऐं अॼु तव्हां बि ॾिसी करे लुत्फ़ अंदोज़ थियो पिया ऐं तव्हां मज़ो वठो पिया। दोस्तों हीउ अमर रागी हो, उस्ताद जलाल चांडी अमर रागी हो। ऐं उस्ताद जलाल चांडी जा फ़नकार जेके हूंदा आहिनि, उस्ताद जलाल चांडी जहिड़ा ही सदियुनि में पैदा थींदा आहिनि। दोस्तों ऐं हाणे जेको दौरु जेको उहो दौरु हलियो वियो। दोस्तों हाणे अहिड़ा फ़नकार न पैदा थींदा। हाणे अगरि तव्हांखे सिक लाइणी आहे त उस्ताद जलाल चांडी खे ॾिसणो पवंदो, हुनजूं मुस्कुराहटूं ॾिसणियूं पवंदियूं, हुनजूं मोहबतूं ॾिसणियूं पवंदियूं, हुनजा कलाम ॿुधणा पवंदा ऐं हुन जूं कचहरियूं ॿुधणियूं पवंदियूं। दोस्तों अगरि उस्ताद जलाल चांडी जा तव्हांखे कलाम ॿुधणा आहिनि त साईं अब्दुल अज़ीज़ चाचड़ जी चैनल ते वञो, उते वञी कलाम ॿुधो। अगरि तव्हांखे उस्ताद जलाल चांडीअ जा वीडियो ॾिसणा आहिनि त वीडियो में साईं अब्दुल करीम जोयो साहिबु जेको आहे पहिरें नंबर ते आहे, वञो उते वीडियो ॾिसो त कहिड़ा कहिड़ा नया वीडियो लॻाया अथसि। दोस्तों केॾी महिनत कई अथसि। हा बाक़ी डॉक्यूमेंट्री तव्हांखे ॾिसणी आहे त उन में थोरी घणी असां कोशिशि कई आहे, उहा बि उन लेवल जी न कई आहे जेका असांजे उस्तादनि कई आहे। साईं अब्दुल करीम जोये साहिबु कई आहे, साईं अब्दुल अज़ीज़ चाचड़ साहिबु कई आहे, साईं करीमुद्दीन चांडीअ साहिबु कई आहे। दोस्तों इहे वॾा आर्टिस्ट आहिनि ऐं उस्ताद जा चाहींदड़ परिस्तार आहिनि। दोस्तों मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजी चैनल कामरान जानी सिंधी ऐं कामरान जानी क्लासिक इन्हनि ॿिन्ही खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह हाफ़िज़।